नवाबशाह जे इलाइक़े लांडी में ज़मीन जे टुकड़े तां ॿिनि गभरू भाइरनि खे गोलियुनि जो खाज बणायो पियो। ख़ैर शाह स्टॉप जा रहवासी ॿ नौजवान पेपर ॾेई वापसि मोटी रहिया हुआ त खेनि कहिड़ी ख़बर हुई त हीउ चंदनि ज़िंदगी जो आख़िरी इम्तिहान हूंदो। शहीद बेनज़ीर भुट्टो जनरल यूनिवर्सिटी जा ॿ शागिर्द भाइर अरसलान जमाली ऐं सरमद जमाली पेपर ॾेई वापसि मोटिया पए त संदनि ई सोटनि मुबैना तौर ते मथनि हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। वाक़े बाबति पुलिस ऐं वारसनि जा बयान केतिरनि ई अहम सवालनि खे जनम ॾेई रहिया आहिनि। पुलिस मूजिबि ॿिन्ही धुरियुनि विच में ॾेढ जरेब ज़मीन जी मालिकी बाबति पुराणो तकरार हलंदड़ हो। ॿई धुरियूं पाण में सोट आहिनि। वारसनि मूजिबि अरसलान ऐं सरदार जमाली जा अॼु पेपर हुआ। ॿई यूनिवर्सिटी मां पेपर ॾेई वापसि घर वञी रहिया हुआ। उन दौरान हथियारबंदनि मथनि फायरिंग कई। फायरिंग जे नतीजे में ॿई भाइर मौक़े ते क़तल थी विया, जॾहिं त यूसुफ ऐं अल्ताफ़ समेत 3 ॼणा ज़ख़्मी थिया। मक़तूलनि जे वारसनि जो चवणु आहे त नौजवाननि वाक़े खां कुझु वक़्तु अॻु खेनि फ़ोन करे आगाह कयो हो त मुख़ालिफ़ धुर संदनि ताड़ में वेठल आहे ऐं खेनि जान जो ख़तरो आहे। वारसनि मूजिबि जॾहिं हू वाक़े वारे हंधि पहुता त जवाबदार फायरिंग करे फ़रार थी चुका हुआ। वारसनि इहो बि इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार धुर यूनिवर्सिटी ताईं नौजवाननि जो पीछो करे रही हुई। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जे मुख़्तलिफ़ पासनि खां जांच कई पई वञे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी, ज़ख़्मियुनि जा बयान ऐं ॿिन्ही धुरियुनि जे मौक़िफ़ खां पोइ ई हक़ीक़तूं वधीक वाज़े थी सघंदियूं।